Please subscribe Sindhi Programs. नमस्ते, मां छाया मेघानी ता सभिनी जो सिंधी टेलीविजन ते स्वागत थी कयां। अचो त सिंधी ज़ाइके जो मज़ो वठूं। अॼु मां तव्हांखे साबूदाना जी टिक्की ठाहिण सेखारींदीमांव। टिक्की त घणनि क़िस्मनि जी थींदी आहे, मगर अॼु मां तव्हांखे साबूदाना जी ठाहिण सेखारींदीमांव। उहा टिक्की तव्हां विर्त में बि खाई था सघो ऐं ईअं ई बि कॾहिं बि ठाहे करे खाई था सघो पिया। टिक्की ठाहिण जे लाइ पहिरियों त असां मसालो ठाहींदासीं। उन जे लाइ पहिरियों त साबूदाना खणंदासीं। साबूदाननि खे तव्हां 2 कलाक अॻु पिसाए रखंदा। पिसाईंदा अहिड़े नमूने कि जीअं जेतिरा साबूदाना हुजनि उन जी लेवल ते ई पाणी हुजे। अगरि तव्हां उन लेवल खां मथे पाणी थी वञे त तव्हांजा साबूदाना घप थी वेंदा। इन करे कंहिं बि बासण में तव्हां अगरि पिसायो था त साबूदाना जी लेवल ते ई पाणी हुजणु घुरिजे। साबूदाना विझंदासीं। उन खां पोइ असां बाफ़ियल पटाटो खणंदासीं। पटाटे खे असां चिथे रखियो आहे उहो विझंदासीं। हाणे असां हिन में जीरो विझंदासीं। उहो असां ॾडोरे रखियो आहे उहो विझंदासीं। साओ मिर्च विझंदासीं। सावा दाणा विझंदासीं। कच्चा खाजा विझंदासीं। खाजनि खे असां ॾडोरे रखियो आहे उहे विझंदासीं। हाणे असां हिन में अंबचूर विझंदासीं। अंबचूर तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां विझंदा त बि सुठो आहे, न विझंदा त तव्हांजी टेस्ट जे हिसाब सां हूंदो आहे। छो विझंदा अंबचूर त वधीक टेस्ट ईंदव। चौथो चमचो अंबचूर विझंदासीं। हाणे असां हिन में बाक़ी लूणु विझंदासीं। हाणे असां हिन सभिनी शयुनि खे चङी तरह मिक्स कंदासीं। हिनखे चङी तरह मिक्स करणो आहे जीअं साबूदाना ऐं पटाटो पाण में मेल खाइजी वञनि। मसालो मिक्स थी वियो। हाणे असां टिक्की ठाहींदासीं। उन लाइ त पहिरियों हथ में चङी तरह तेल हणी करे गोलो ठाहींदासीं ऐं उहो हिन में सांचे में विझंदासीं। तव्हांखे कहिड़ो बि आकार खपे ठाहे था सघो पिया। अॼु असां दिल शेप था ठाहियूं पिया। हाणे असां टिक्कियूं ठाहे रखियूं आहिनि। हिनखे असां हाणे तरींदासीं। सभिनी खां पहिरियों तेल विझंदासीं। हिननि खे स्लो गैस ते ई ठाहींदासीं छो जो सड़ी न वञे। हाणे तरिजी वई आहे। हिननि खे असां कढंदासीं। तयार आहे साबूदाननि जी टिक्की। टिक्की ठाहिण जे लाइ पहिरियों त असां मसालो ठाहींदासीं। साबूदाननि खे तव्हां 2 कलाक अॻु पिसाए रखंदा। कंहिं बि बासण में तव्हां अगरि पिसायो था त साबूदाननि जी लेवल ते ई पाणी हुजणु घुरिजे। साबूदाना विझंदासीं। उन खां पोइ असां बाफ़ियल पटाटो खणंदासीं। पटाटे खे असां चिथे रखियो आहे उहो विझंदासीं। हाणे असां हिन में जीरो विझंदासीं। उहो असां ॾडोरे रखियो आहे उहो विझंदासीं। साओ मिर्च विझंदासीं। सावा दाणा विझंदासीं। खाजनि खे असां
ॾडोरे रखियो आहे उहे विझंदासीं। छो विझंदा अम्बचूर त वधीक टेस्टी ईंदव। चोथों चमचो अम्बचूर विझंदासीं। लूणु विझंदासीं। हिनखे चङी तरह मिक्स करणो आहे जीअं साबूदाना ऐं पटाटो पाण में मेल खाइजी वञनि। हाणे असां टिकी ठाहींदासीं। हुन लाइ त पहिरियों हथ में चङी तरह तेल हणी करे गोलो ठाहींदासीं ऐं उहो हिन में सांचे में विझंदासीं। सभिनी खां पहिरियों तेल विझंदासीं। तैयार आहे साबूदाननि जी टिकी।